अस्सलाम वालेकुम। या अली मदद तक मौजूद प्यारो ख़ूबसूरत देश पाकिस्तान दोस्तों, असांजो अमीर तरीन मुंहिंजो बाबो ही हिकिड़े पाकिस्तान जे टिनि न्याणियुनि जी दाह आहे जेका मुआशरे में तव्हांजे साम्हूं रखी थी वञे। पाकिस्तान मुंहिंजो वॾो बाबो, उन जी हिकिड़ी न्याणी पंजाब जेका इस्लामाबाद सां परिणियल आहे, उहा त बज़ाहिर करोड़पति माई आहे, पैसो ॾोकड़ जाम अथसि ऐं खोड़ मुंहिंजे बाबा वटां खणी वई आहे। ॿी न्याणी मां सिंध, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूं वटि बि खोड़ सारो पैसो, खोड़ सारियूं मुंहिंजे घर में ताक़तूं, मूं वटि सोन मीन जवाहिर हीरा, वॾो वॾो ख़ज़ानो, पर मूंखे लुटे ज़ालिमनि मुंहिंजे मुड़ुसनि बर्बादु करे छॾियो। वरी असांजी ॿी नंढी भेण ख़ैबर पख्तूनख्वा, उहा बि माशाअल्लाह माला माल, संगे मरमर, वॾा वण दयाल जा, सागवान जा, हुनखे बि तबाह बर्बादु करे छॾियो उनजे मुड़ुसनि ज़ालिमनि। वरी असांजी सफ़ा नंढी भेण बलोचिस्तान, उनजे ॿारनि सां त अहिड़ो हिननि हशर कयो आहे ज़ालिमनि, मारे कुही रोज़ हुनजा बछड़ा उछलींदा आहिनि। असां चारई भेनरूं पंहिंजे बाबे पाकिस्तान जे हंज में नंढियूं थी वॾियूं थियूंसीं। असांजे बाबे पाकिस्तान सां मोहम्मद अली जिन्नाह हुनजो परणो करायो इस्लामाबाद सां। इस्लामाबाद कुझु वक़्तु मोहम्मद अली साईं जे शादी कराइण खां पोइ असांजो बाबू अम्मा ख़ुशि लॻा पिया हुआ ॾाढा, पर पोइ जिन्नाह साईं जे बज़ाहिर वञण खां पोइ असां ते ॿिया ज़ालिम जेके असांजे घरनि ते अची कब्ज़ा कया जिन, उन्हनि में वॾे में वॾा डिक्टेटर मार्शल जा अयूब ख़ान, यहिया ख़ान, जनरल ज़ियाउल हक़, परवेज़ मुशर्रफ, पोइ बि खोड़ सारा। चंद ॾींहंनि जे लाइ असांजे घर जे कारोबार खे हलाइण जे लाइ वाॻूं मिलियूं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे। उन तमामु सुहिणे नमूने सां असांजो घर घाट हलायो, असांजा आंगण ॿुहारियईं, असांजूं घिटियूं चमकायईं, असांजूं ॿियूं भेनरूं बि ख़ुशि हुयूं माशाअल्लाह, उन्हनि जा वर बि ख़ुशि हुया। पर पोइ बसि बदनज़रनि जी नज़र लॻी ऐं ज़ियाउल हक़ जहिड़ो ज़ालिम माण्हू असांजे घर ते कब्ज़ो करे वेही रहियो। केरु चवे ॾाढे जी लठ खे ॿ मथा। मां निधड़की थी वियसि सिंध, मूंखे अहिड़ा किना किना वर ॾिनऊं जो मां तव्हांखे छा ॿुधायां। एसी ताईं जो 80-90 साल जो हिकिड़ो पोढ़ो काइम अली शाह जहिड़ो बि मूंखे 3 दफ़ा वर ॾिनऊं। मूंखे छॾियो वञनि, तलाकूं ॾियो वञनि, मुंहिंजी माल मिल्कियत खायो वञनि, खसियो वञनि। पोइ बि मां ख़ामोश रहियसि पंहिंजे बचड़नि जे करे। हींअर मुंहिंजा 36 ॿार आहिनि माशाअल्लाह, उहे बि जवान आहिनि। उन्हनि 36 ॿारनि जा बि 8-8, 10-10 ॿार आहिनि। मुंहिंजी भेण जेका नंढी में नंढी आहे बलोचिस्तान, सा वीचारी सूरन में आहे। उन जे घर में घणेई कुझु सामान, घणेई कुझु माल हो, पर बसि बदनज़रनि जी नज़र लॻी वई, उनखे खाई उनजो माल खणी विया। ताज़ो हाणे उनजी घर जी हिकिड़ी कुंड खां समुंड निकिरे थो, ग्वादर हिकिड़ी घिटी अथसि। उन ग्वादर जी घिटीअ मां बि ज़ालिमनि अची कब्ज़ो कयो आहे। उते बि असांजा 10 सिरा अची कब्ज़ा करे वेठा आहिनि सीपेक जे नाले ते।
मुंहिंजी उन नंढी भेण सां वॾो ज़ुल्म आहे। उन खां वॾी अदी ख़ैबर पख्तूनख्वा वॾी भागनि वारी आहे। छा त उन जूं सुहिणियूं घिटियूं आहिनि, छा त उन जी सुहिणो घर आहे घुमण फिरण जे लाइ। माशाअल्लाह माशाअल्लाह। असां भेनरुनि जो सभिनी भेनरुनि जो औलाद वञे थो उते घुमण फिरण, हुन वटि ॾाढी मोहबत इज़त चाह प्यार ॾियनि थियूं नियाणियूं हुन जूं, हुन जा पुट, हुन जी औलाद। पर हुनखे बि बदनज़रे हींअर उन जो ॾेर हिकिड़ो अहिड़ो निभाॻो आयो आहे हिते, इमरान ख़ान, जंहिं हुनजे घर खे जेको आहे न संवारण जी बजाए फिटाए छॾियो अथसि। हाणे केरु चवे, असांजो बाबू थी वियो आहे झूनू, 76-77 सालनि जो थी वियो आहे। असां नियाणियूं बि हाणे वॾी उमिरि जी थी वियूं आहियूं। हिननि ज़ालिमनि खे केरु चवण वारो ई कोन्हे को। असांजे घर में जेको माल मता ताज़ो मुंहिंजे घर जे अंगण मां, थर मां किरोड़नि अरबनि जो कोयलो निकितो आहे। उन खां पोइ बि गैस जे लाइ असां महरूम, बिजलीअ जे लाइ असां महरूम। मुंहिंजे घर में बिजली कोन अचे, मुंहिंजे घर में गैस कोन अचे। असांजी वॾी भेण सुखी आहे पंजाब, उन वटि माशाअल्लाह सभु कुझु आहे, पर तंहिं हूंदे बि मुंहिंजे घर मां गैस खयो वञे। खोड़ सारो गैस आउं उन खे ॾियां, पैसो ॾोकड़ बि ॾियांसि, अन्न बि मुंहिंजे घर जाम थिए, सो बि खयो वञनि मेड़ियो सेड़ियो। पर राशि मुंहिंजे पुटनि जा जेके औलाद आहिनि, मुड़ुस जा औलाद जेके राशि निभागा, उहो मुंहिंजो अलोह तलो लुटे मूंखे बर्बादु करे छॾियो अथनि। एॾो जो मूंखे बसि मूं वटि सोन वरनियूं दरिया जूं नीलूं आहिनि। मूं वटि हीउ दरिया वहे थो मूं मां मुंहिंजे अंगण तां, ऐं हेॾो वॾो सिंधी समुंड मुंहिंजे घर जे ॿाहिरां वहे थो। उन समुंड ते बि ज़ालिमनि जा कब्ज़ा, उन्हनि जे तरनि मां अलाए छा छा कढियो, सोन मीन हीरा जवाहिर मोती लाल। असांखे ज़रो बि कोन ॾियनि अबा, न कोन, ज़रो बि कोन ॾियनि। खायो वञनि ज़ालिम सभु पाण। मुंहिंजी नंढड़ी भेण ख़ैबर पख्तूनख्वा जे घर में जे अंगण मां बि कोयलो जाम थो निकिरे, तंहिं हूंदे बि वीचारी उहा बि परेशान आहे। ताज़ो हींअर ज़ालिम विहारिया अथनि अहिड़ा अची उन जे अंगण में, जो कब्ज़ा करे हुन जा सभु सामान सड़ा खयो वञनि, पंहिंजा घर भरिया अथनि, पंहिंजा बंगला ठाहिया अथनि, ऐं असांजे घर खे बर्बादु करे छॾियो अथनि। ख़ुदा मुंहिंजी दां आहे बस वारनि खे छा, मुंहिंजे महबूब मालिक फ़क़ीर पाक खे, अलाह पाक खे, मौला महदी पाक खे, मौला मुश्किल कुशा हैदर करार खे, त असां भेनरुनि जी, असांजे बाबे जी, असांजी अम्मा कश्मीर जी हिननि ज़ालिमनि मां जान छॾाए, त असीं पाण में पंहिंजो घर ॿधी करे ख़ुशीअ सां सुहिणी मोहबत सां रहूं। ऐं जेको बि असांजो इहो सोन मीन सामान सड़ो आहे, निभागा जेके खणी वियासीं खणी विया, पर हाणे अॻिते जे लाइ महबूब पारत अथई, कुर्ब कजांइ मुंहिंजा मौला, मुंहिंजे घर खे शाद आबाद कर। मुंहिंजी अमड़ कश्मीर, मुंहिंजो बाबो पाकिस्तान, मुंहिंजी भेण पंजाब, मुंहिंजी नंढी भेण ख़ैबर पख्तूनख्वा, उन खां नंढी भेण बलोचिस्तान, ऐं आउं सिंध। महबूब तव्हांखे गुज़ारिश थी कयां, मौला पंहिंजो कुर्ब कजो। आख़िर में हथ ॿधी ऐं इहो ई चवंदुसि त ख़ुदा हिननि ज़ालिमनि मां मुंहिंजी जान छॾाए। परवरदिगार या अली मदद हक़ मौजूद। 8 अगस्त झुड़ाले मौसम में सिंधू दरिया तां 2020 अवांजो दोस्त हुसैन बख्श सोलंकी, हैदराबाद गिद्दू बंदर। हक़ मौजूद।